जे ॿियनि ज़िलनि जी बदीन ज़िले में एकता जा रंग निखरजी पिया आहिनि। एकता जे सिलसिले में गवर्नमेंट बॉयज़ स्कूल छुट्टो हालुपोट में हिकु पुरवकार तक़रीर थी, जंहिंमें ॿारनि क़ौमी लिबास पाए करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो ऐं ॿारनि पारां क़ौमी मलाखड़ो जेको आहे वारी रांदि जेका आहे उहा पिणु खेॾी वई, जंहिंमें ॿारनि वॾी तइदाद में हिसो वरितो। उनखां अलावा ॿारनि पारां जेको आहे जागरता रैली कढी वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे तइदाद में शिरकत कई। खुशहाल सिंध लाइ जेको अली साहब पैगाम खणी आयो आहे, अगरि इहा सकाफ़त जेको असांजी मुअल सकाफ़त हुई हुननि खे हिन वॾो ज़िंदा कयो आहे, अॼु हिते न पर पूरी दुनिया जे अंदरि अजरक टोपी जो राज आहे ऐं क़ाइमु आहे। हर माण्हू सिंधी अजरक टोपी, पोइ चाहे उहो कहिड़ी कम्यूनिटी सां तलक रखंदो हुजे, चाहे पंजाबी हुजे चाहे पठान हुजे, पर उहो सिंधी टोपी अजरक पाए हिन ॾींहं ते ज़रूरु अचे थो। इहो चवे थो मां सिंध में रहां थो, मुंहिंजी सकाफ़त सिंधी आहे, मां सिंध जो ई ॼाओ आहियां। असां त सभिनी खां पहिरीं तमामु घणा थोराइत आहियूं काविश वारनि जा ऐं केटीएन वारनि जा, जिन असांखे हेॾो तमामु बहितरीनु ॾींहुं ॾिनो। हीअ असांजो हिकिड़ो सकाफ़ती ॾियारो आहे ऐं पूरी दुनिया में आहे। पहिरीं हिकिड़ो सिंध में मल्हायो वियो, उन खां पोइ उनखे मथी लेवल ते आयो ऐं हींअर जेको आहे सो पूरी दुनिया में उनखे मल्हायो पियो वञे। ऐं 3 डिसंबर ते इनशाला असां ॿार बि असांजे स्कूल जा तमामु घणा ख़ुशि आहिनि ऐं उहे चाहिनि था त असां बि जेको आहे सो उन्हनि खे सकाफ़ती लिहाज़ सां ऐं पंहिंजे क़ौम जे हिसाब सां उन्हनि खे मल्हायूं ऐं 3 डिसंबर ते जेको आहे सो स्कूल जे तरफ़ां बि रैली कढूं। ऐं मुबारकबाद ॾींदुसि काविश ऐं केटीएन जी टीम खे ऐं मोहतरम अली काज़ी साहिब जिन खे, जंहिं हीअ पंहिंजी हिकिड़ी असांजी सकाफ़त हुई उनखे उजागर कयो आहे। तक़रीबन पहिरीं किन माण्हुनि खे ख़बर कोन्हे, चंद माण्हू हुआ जिन खे ख़बर हूंदी सकाफ़त जे नाले सां। हाणे त मुंहिंजे ख़्याल में त जेके बि नंढा वॾा ॻोठ शहर हर जॻह ते तक़रीबन माना इहे रैलियूं ऐं इहे सकाफ़त जो ॾींहुं मल्हायो वञे थो ऐं तमामु सुठी ॻाल्हि आहे त असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे उनखे उजागर कयो वञे थो। अॻे त सिर्फ़ु इहा उन्हनि खे ख़बर हूंदी जेके PhD होल्डर हूंदा हुआ या जेके MA सिंधी हूंदा हुआ त असांजो बि कल्चर आहे, पर हाणे जॾहिं हे नंढड़ा ॿार तव्हां ॾिसो पिया ऐं हे नंढियूं अजूं ॾिसो पिया ऐं नंढा ॿार बि असांखे पुछनि था हीअ असांजो कल्चर आहे। अॻे इहा घटि ख़बर हूंदी, हाणे जेको KTN ग्रुप वारनि हीउ कमु कयो आहे इन जे लाइ हीअ ख़बर तमामु सभिनी खे पइजी वेंदी, नंढनि खां वॾनि खे, ऐं सभु ॾींहं मल्हाइनि था। उन्हनि पारां ऐलान कयो वियो त हू 3 डिसंबर ते भरपूर तरीक़े सां एकता ॾियारो मल्हाईंदा। कैमरामैन अली मेमण सां गॾु हारून गोपान, KTN न्यूज़ बदीन।